अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में बलीकार और यासिर अहमद हम स्टूडियो में जॉइन कंदा सीनियर तजज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु अमेरिका ऐं ईरान जो वरी हाणे मीडिएशन जूं ॻाल्हियूं ॿाहिरि आयूं आहिनि। 10 ॾींहंनि जो चयो वञे थो पियो को तजवीज़ आई आहे सालसनि जे तरफ़ां, सालसी ज़ाहिर आहे पाकिस्तान क़तर नालो त नथो हुजे बट पाकिस्तानी क़तर ऑब्वियसली, बट उन्हनि जे तरफ़ां जेको आहे उहो 10 ॾींहंनि जी तजवीज़ आई आहे। अमेरिका बि सोचे थो पियो, ईरान बि चवे थो पियो, असां बि सोचूं था पिया, असांखे मिलियो आहे। पर ज़ाहिर सिचुएशन अञा ताईं उहा ई आहे। होॾां मतिलबु हिकिड़े क़िस्म जो टेम्परेचर रेस थियल आहे, हूतीज़ बि इन्वॉल्व थियनि था पिया, हेॾऊं स्ट्रेट बि बंदि लॻो पियो आहे। पर ट्रम्प अॼु इंट्रस्टिंगली पंहिंजे ई ट्रूथ सोशल ते, आई डोंट नो हू इज़ ई टेलिंग, बट हू हिकिड़ो पूरो सर्वे शेयर कयो अथई त जंहिंमें 60% ऑफ अमेरिकन्स बिलीव के ही वॉर जेका आहे उहा बंदि थिए ऐं MOU जेको आहे दे सपोर्ट द MOU के टॉक्स खे वधायो वञे। माना सदर इहो ॿुधाए पियो, अलाए कंहिंखे बि ॿुधाए त 60% अमरीकी चाहिनि था त ही जंग बंदी थिए ईरान सां। ॿुध न पोइ भैया तोखे ई त ॿुधाइनि पिया न 60% माण्हू, पर शायदि ट्रम्प साहब नितिन याहू खे ॿुधाए पियो त यार ॾिस ॾाढो मजबूर आहियां, मां त जंग कयां पियो, पर हाणे मुंहिंजा पंहिंजा माण्हू ख़िलाफ़ु थी विया आहिनि। माना ॾिसो न, इहे सर्वे को ॿियो छपे आहे त ॿी ॻाल्हि आहे। जॾहिं तव्हां का शइ पंहिंजे सोशल मीडिया ते शेयर कयो था, इन जो मतिलबु आहे तव्हां उन सां सहमत आहियो ऐं तव्हां उन राय खे हिमतायो पिया त बाबा 60 ॾिसो या 60% माण्हू बाबा त पोइ तूं जंग जी जेका जुनूनियत आहे बंदि करे छॾ। ॾिसो, इहा हर सूरत बंदि त थियणी आहे न, मंतक जे हिसाब सां। हर सूरत ग़लति लफ़्ज़ आहे, मंतक जे हिसाब सां इहा जंग हाणे ग़ैर मंतकी आहे। छाकाणि मां हासिलु ॿिन्ही धुरियुनि खे कुझु न पियो थिए। जेको ईरान खे हासिलु थियणो हो सो थी चुको, जेको अमेरिका खे विञाइणो हो विञाए चुको आहे। हाँ ठीकु आहे, उन्हनि खे इंफ्रास्ट्रक्चर खे ईरान वारे खे अमेरिका तबाह पियो करे, ही पियो करे, बट दैट विल नॉट, हिन सां ट्रम्प खे कुझु न पियो मिले। लेकिन बहरहाल हू प्रेशर आहे त हू जेको लबनान वारी शर्त आहे ईरान जी, त लबनान मां ही बंदि करे जंग बंदी जेको इज़राइल करे पियो ऐं पंहिंजी फ़ौजूं कढे, उहो हिकिड़ो इशू आहे जेको ट्रम्प बि सॉल्व न पियो करे सघे, नेतन्याहू जी न पियो ॿुधे। छाकाणि त नेतन्याहू जा इलेक्शन आहिनि ऐं नेतन्याहू खे ख़बर आहे त अगरि हिन महिल लबनान मां ॿाहिरि निकितो, ईरान मां हुनजी काफ़ी ज़िलत थी चुकी आहे, त हू इलेक्शन हाराए वेंदो। सो हिकिड़ी शइ फाथल आहे। लेकिन बहरहाल उहा ई ॻाल्हि आहे त अगरि ही जीअं बंदि कयो, स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ वरी बंदि थियो आहे, डॉलर बैरल तेल जो $90 ताईं वञी पहुची वियो आहे। हाणे अगरि हूसीज़ हुतां भले चवनि था असीं सऊदी अरब जी नाकाबंदी कयूं पिया, लेकिन बहरहाल हिकिड़ी डिस्टर्ब्ड हिकिड़ो ॿियो स्टेट जेको आहे, जेका आबनाए आहे, रूट आहे तेल जो, एनर्जी जो, ऐं ही बंदि सऊदी अरब जी नाकाबंदी थी त इन जो मतिलबु इहो थींदो त सऊदी अरब खे खाइण पीअण लाइ बि मुश्किल थी वेंदी, ऐं सऊदी अरब खे थींदी त सऊदी अरब खां पोइ कुवैत में थींदी, एंड सो ऑन। सो ॻाल्हि हाणे ही हुन हद ते पहुती आहे जिते हिन खे हल त करिणो पवंदो। ईरान कोशिशि करे पियो त हू जी जेका बावजूद त माली माशी जानी नुक़सानु ईरान खे तमामु घणो थो थिए, पर हू सम्झे पियो त हिन जो हाणे एतिरी बर्दाश्त कई आहे त थोरी ॿी बर्दाश्त कयूं ऐं हिन मां कुझु सवायो हासिलु कयो। इज़राइल नथो चाहे त इहा ॻाल्हि ठापुर थिए। बहरहाल हिकिड़ी शइ बुंधल आहे, बट मुंहिंजो वरी बि इहो ओपिनियन आहे त छाकाणि त इहा शइ लॉजिक जे ख़िलाफ़ु आहे, तंहिंजे करे इहो जटा न कंदी। हाणे अगरि 10 ॾींहंनि लाइ ठा थिए थो त पोइ उमेदु आहे त ही आरज़ी जंगबंदी वरी हिकिड़ी मुस्तक़िल जंगबंदी में कन्वर्ट थींदी, जेसि ताईं इज़राइल वरी को हथ चुरान नथो करे। लेकिन मतिलबु ट्रम्प हिकिड़ो आई डोंट नो छा आहे, मतिलबु कीअं ही हिकिड़ो ख़ुदि पसंदी जी नासिज़म जी बि इंतिहा आहे। ऐं अहिड़ा फीफा जहिड़ा कल्ह तव्हां ॾिठो त फुटबॉल जो जेको फाइनल थियो, उन खां पोइ फीफा वारनि ट्रम्प खे पीस अवॉर्ड ॾिनो आहे, नोबेल पीस प्राइज़, फीफा पीस प्राइज़। फीफा पीस प्राइज़ यानी अवल त हिकिड़ी स्पोर्ट्स मैनेजमेंट इदारे जो छा वञे पीस ऐं नो पीस में, तूं पंहिंजी रांदि कढी त ICC सुभाणे कंहिंखे पीस अवॉर्ड ॾे। ICC जो छा वञे, तूं क्रिकेट खेॾायो बाबा, ही फीफा जो छा वञे। उहे हुननि खे ॾुख घणो हो त अर्जेंटीना हराए वई कल्ह। लेकिन सी पॉइंट इज़ के सो आई बिलीव के देर सवेर इहो मंतक जे ख़िलाफ़ु जंग आहे, हिन मां ही सेटल थींदी। पर सभु ज़रा सेटल थिए जेसि ताईं थिए इंट्रस्टिंग हिकिड़ी सूरत हाल क्रिएट थियल हुई, जंहिंमें माण्हू अक्सर बेशतर थोरो कंफ्यूज़ बि थियनि पिया, थोरो सवाल बि उथारनि पिया
त हिकिड़ी जेका हीअ रिसेंटली जेका बि हिकिड़ी बिटवीन ईरान एंड अमेरिका हिकिड़ो हलियो ॾे जवाबु वटि जवाबु, उन में ऑल द गल्फ स्टेट्स वर हिट ऑलमोस्ट, बट इसराइल वॉज़न्ट हिट। इसराइल खे को बि हिट न वियो ऐं इसराइल ज़ाहिर पाण बि हिट न कयो, पर इसराइल ते को बि न वियो। त माण्हू कुझु न ते बि चवनि पिया त हीअ त इसराइल जो साॻियो ई हिकिड़ो जेको पुराणो फॉर्मूलो त पाण में विढ़नि, इट्स कमिंग अगेन। त ॿी ॻाल्हि इहा त जीअं अगरि हूतीज़ इन्वॉल्व थिया आहिनि त सऊदी अरबिया हैज़ अ वेरी लेस थ्रेश होल्ड ऑफ बर्दाश्त, ख़ासि करके छोजो हिकिड़ो कंट्री जो स्टेट ई अहिड़ो आहे। त इहा पोइ ट्रिगर का थिए त न का शइ न थी वञे बिटवीन पाकिस्तान, छो जो पाकिस्तान ते हिकिड़ो डिफेंस पैक्ट आहे ई आहे। न, तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया त ईरान मिडल ईस्ट जे मुल्कनि, GCC जे मुल्कनि ते हिट करे पियो, गल्फ जे, सऊदी अरब, कुवैत ऐं बहरैन, कतर। ॾिसो, ईरान त चए थो बाबा मां हिननि मुल्कनि खे हणा कोन थो हिते, छाकाणि त अमरीकी असासा आहिनि ऐं हुननि खे हणा थो, हिट कयां थो, छाकाणि त वॉशिंगटन ताईं पहुची नथो सघां। इज़राइल छाकाणि त हिन दफ़े हिट न पियो करे, डायरेक्ट न कयो अथई, पाण डायरेक्ट न पियो करे, हिन दफ़े अमेरिका खे अॻियां करे पाण घर वञी वेही रहियो आहे, त प्रॉबेबली ईरान हुनखे हिट न पियो करे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त हीअ ॾिसो, हिन मां अॼु या कल्ह मूं कंहिंखे ॿुधो पिए त जेको वधि में वधि बेनिफिशरी थियो हिन सॼी, अगरि जॾहिं बि जंग खुटंदी त हू बिना को ख़र्च कए, बिना हिकिड़ी गोली हलाइण जे, बिना हिकु $1 ख़र्च करण जे, चाइना बेनिफिशरी आहे। त हिन आख़िर त हिन गल्फ मुल्कनि खे ॾिसो, जॾहिं कुवैत जा माण्हू पंहिंजी अंदरि तबाही ॾिसंदा हूंदा, जॾहिं सऊदी अरब या कतर, इहो ई त वरी बि इज़राइल सां हाणे ओवर कमिटेड आहे। पर अॼुकल्ह रिपोर्ट्स अचनि थी पियूं त ॾाढो माण्हू हुते परेशानीअ में मुब्तला थी विया आहिनि। हा, उहो त छाकाणि त ही सभई GCC जा मुल्क, पर UAE त स्पेशली दुबई त हुई शीशे जो महल, हू शीशे जे घर में वेठा हुआ, हू न कंहिंखे पथर हणंदा न, पथर हुननि खे लॻंदो। पर हिन दफ़े हुनखे पहिरियों दफ़ो इहो मज़ो आयो आहे त पथर लॻो थो, शीशे जो महल टुटी पियो आहे। हाणे हुते सीड़पकार भॼनि पिया, हाणे चवनि था त पाकिस्तानियुनि लाइ त हुते वॾो ई तकलीफ़ अची वई आहे, पर ॿियनि लाइ बि आहे। हींअर अगरि ॾिसो, हिकिड़ी, हाणे मूंखे त अंग ई नथो अचे, मे बी इन ट्रिलियंस ऑफ डॉलर्स जी इन्वेस्टमेंट सॼी दुनिया जी माण्हुनि जी हूंदी, अगरि हुनखे हू पुल आउट करणु चाहिनि, छाकाणि त चवंदा आहिनि त जेको कैपिटल हुजे थो, सरमायो हुजे थो, उहो त हिकिड़ी कमज़ोर पखी वांगुरु हुजे थो। त ठका थिए थो किथे, हिकिड़ो ठका बि थिए थो त उहो पखी उॾामी वञे थो। त सरमायो तव्हां अगरि उॾामणु चाहे पियो त चवनि था त पाबंदी लॻी आहे त न बाबा सॼो नथा कढी सघो, सॼो नथा कढी सघो, तव्हां अलाए 20-30% कढी सघो था, बाक़ी हाणे माण्हू त लोह थी विया, जिन जा जाइज़ या हराम जा पैसा हुते रखियल आहिनि। हिते घणे मांगे रशियन्स जा बि आहिनि, ॿियनि जा बि आहिनि, मुख़्तलिफ़ ड्रग मनी बि हुते आहे, जेको बि आहे दुनिया आहे, जेके कार्टेल्स जाते जाते कमु कनि थियूं, जहिड़े बि क़िस्म जूं। पाकिस्तान में चवनि था त करप्शन जो पैसो तमामु घणो हुते आहे। त ॻाल्हि इहा आहे त हू त हिकिड़ी सिचुएशन में, हू अलॻि सिचुएशन, लेकिन आख़िर त ही कोई ताईं ही जॾहिं पंहिंजी तबाही ॾिसंदा हूंदा त असां सम्झो पिए त असीं दुनिया जे सोल सुपर पावर जी छपर छांव में वेठा आहियूं। असीं अमेरिका खे पैसा बि ॾियूं था, पंहिंजी ज़मीन बि ॾिनल आहे, पंहिंजा अॾा बि ॾिनल आहिनि, सभु कुझु ॾिनल आहे, ऐं असां सां त उहो ई झुठ थिए पई, जंहिंजे करे असां हिनखे हिकिड़ो चौकीदार रखियोसीं, उहो चौकीदार खे बि पैसा भरियूं पिया, ऐं घर में चोरी बि थिए पई, त पोइ फ़ाइदो छा थियो? सो हिकिड़ी रिकन्सिडरेशन ईंदी, ऐं हुन में जेको मुल्क दुनिया में हींअर सम्झो पियो वञे उहो चाइना आहे, जंहिंखे यूरोप बि, मिडल ईस्ट बि सभु ॾिसे पई त यार वधीक मोतबर ऐं संजीदा पार्टनर जेको आहे, स्टेबिलिटी संजीदगी सां मुराद संजीदा पार्टनर जेको दुनिया में हींअर को पावर आहे त उहो चाइना आहे। ॿी ॻाल्हि जेका पाकिस्तान जी इन्वॉल्वमेंट जी अची सघे त, ॾिसो पाकिस्तान लाइ बिल्कुलु सवलो कमु त न आहे यासिर। हिकिड़े पाड़ेसी, ठीकु आहे सऊदी अरब असांखे इलाही वेझो आहे, उहो असांखे पैसा बि ॾिए थो, असांजो हुन सां डिफेंस पैक्ट बि थियल आहे, बट ईरान ज़ाहिर असांजो पाड़ेसरी आहे। सो हिकिड़ी सिचुएशन त आहे, हीअ एॾो को सवलो कमु न आहे पाकिस्तान जो हिन में अची वञणु। चाइनीज़ इंट्रस्ट ऐं चाइनीज़, अच्छा पोइ चाइना खे किथे कंदो? एग्ज़ैक्टली, पाकिस्तान लाइ त हिकिड़ो पाड़ेसरी चाइना आहे, हिकिड़ो पाड़ेसरी ईरान आहे, इंडिया त उहो ई जेको हाल आहे। त हिकिड़ी ॾुखी सिचुएशन में आहे त पाकिस्तान जी हतल इम्कान कोशिशि हूंदी त वाया ईरान खे न्यूट्रलाइज़ कजे, ऐं वाया ईरान हूसीस खे
न्यूट्रलाइज़ कजे। अच्छा पर थोरो इनखे ऐं ॼाइल बि आहे yes. हुननि जो मोहसिन नक़वी जेको आहे इंटीरियर मिनिस्टर इंटीरियर मिनिस्टर ईरान जो वेठो आहे इस्लामाबाद में। चवनि था पहिरां मोहसिन नक़वी सां ज़ाहिर मिलिया ॿियूं ॻाल्हियुनि सां गॾु पाकिस्तान इहो बि चई रहियो हूंदो त बाबा हू हुसैन खे त झलियो। ज़ाहिर आहे इहो त वॾो सुवालु उभरंदो हूंदो, पर छो एक्टिव थिया आहिनि इहो वॾो सुवालु आहे। अञा ताईं इहो बि जवाबु न अची सघियो आहे त यमनी गवर्नमेंट हिट छो कयो सूदीज़ खे, अचानक सां जेको यमनी गवर्नमेंट हुननि जे एयरपोर्ट खे हिट कयो, अञा त इहो बि जवाबु न यू कैन नॉट ही पहिरीं त चइबो त ही सभु कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ आहिनि, साज़िशी थिया, पर हाणे इहा ॻाल्हि खुली वई आहे त मुसाद डस ऑपरेट लाइक दिस। यस किथे हर जगह कई ते मुल्कनि penetration। में उनजी पेनिट्रेशन आहे, हुतां हू शयूं मूव कंदा आहिनि। सो मतिलबु कहिड़ी ख़बर त ही बि हिकिड़ो मुसाद जो कोवर्ट ऑपरेशन हुजे त हुसीस खे हिट कराइजे त जीअं सिचुएशन एस्केलेट थिए। ज़ाहिर आहे उहो एस्केलेशन त हर हिन महिल ताईं शेख साहिबान जेके असांजा अरब मुल्क आहिनि इहे ईरान सां डायरेक्ट न पिया अचनि कन्फ्रंटेशन में, हू हिन शायदि गेम खे सम्झनि पिया। ज़ाहिर आहे हिन वक़्तु इन्हनि खे बि सम्झ में ईंदो, बिकॉज दे नोबडी विल बी सेफ अगरि जे सुभाणे इहा जंग लॻी वई त। असां हाणे अॻिते हलूं ज़रा पंहिंजे इन जा जेके असरात आहिनि, ज़ाहिर आहे हिकिड़ो ॿ त इकोनॉमी ते इहो ई पवनि था पिया, इकोनॉमी जी हालत असांजे मुल्क जे साम्हूं आहे सभिनि जे, पर असांजे मुल्क में जेको हिकिड़ो पॉलिटिकल टेम्परेचर सर्टेनली इज़ ग्रोइंग एंड छा चइजे मौलाना साहब इज़ अक्सर माण्हू अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते जॾहिं मौलाना साहब ॻाल्हियूं कंदा आहिनि जेके कनि था पिया हींअर तकरीरुनि में ऐं जिथे किथे, त हिन लाइ पाकिस्तान में चयो वेंदो आहे त भई यार हे त पॉइंट ऑफ नो रिटर्न जी तरफ़ था वञनि। मौलाना फज़ल रहमान साहब जो पाण इंतज़ारु कयो पियो त हू पंहिंजे अॻूणे बयान जे फॉलोअप में छा था चवनि, त हुननि वाशगाफ लफ़्ज़नि में चिटे लफ़्ज़नि में चई छॾियो त मैं माफ़ी नहीं लूंगा। मां छा जी माफ़ी वठां, जी फलाने मुझसे माफ़ी ले, हाणे पाण वर्जा नथा कयूं, वो मुझसे माफ़ी ले, वो अच्छा। ऐं जॾहिं एतिरो दफ़ो हू वो चए पियो, तुम चए पियो, आप चए पियो, ऐं हुन में को हाणे अभाम न रहियो आहे त जॾहिं हू चए थो त आप, त उनजी सिधी मतिलबु हाणे हिन में को राज़ न आहे त इस्टेब्लिशमेंट खे मुखातिब थिए पियो, हू शहबाज़ हुकूमत खे मुखातिब न पियो थिए, छाकाणि त जॾहिं जवाननि जो, शहीदनि जो, कारगिल जो, हिन सभिनी जो ज़िक्र करे पियो त ऑब्वियसली ही इज़ एड्रेसिंग इस्टेब्लिशमेंट डायरेक्टली। ऐं चए पियो त माफ़ी छा, ऐं मुंहिंजा माउ पीउ मूंखे ॼणियो ई कोन्हे जो आऊं सरेंडर कंदसि या छा, मतिलबु सरेंडर जा लफ़्ज़ इस्तेमालु करे पियो मौलाना फज़ल रहमान, त मतिलबु झेड़ो आहे, जंग आहे जी, जंग झेड़ो जेको बि चओ, झुकूंगा नहीं, सरेंडर नहीं करूँगा, लेकिन सो एग्रेसिव तमामु घणो आहे मौलाना साहब। ऐं मौलाना साहब को कंहिं सूरत पोइ हिते हटण जे मूड में न आहे, हू चए थो त भले मूंखे में हथु विझो त भला गेम शुरू थिए। हिते अचूं था पिया कॉलर वठूं, गुलाम हसन चाडियो बदीन मां जी, जाने साहब छा चवणु चाहींदा? सर टियों ॾींहुं सवाल कयो हो त सदर ज़रदारी पाणी सेंट्रल स्टेट्स खां वठी ईंदुसि, सो 8 साल अॻु जी ॻाल्हि आहे। त जनाब हामिद करज़ई वज़ीर आज़म थियो तॾहिं इंडिया में चयो तव्हांखे असां दरिया क़ाबिल ते हिकिड़ो डैम ॾेई था ॾियूं, जंहिंमें उन चित्राल दरिया बची पए थो। हाणे दरिया आमू जेको ताजिकिस्तान खां निकिरी डंडे में पवंदो हो, उन ते हिननि कोश ते हिकिड़ो कैनाल खोटे छॾियो आहे, जेको 300 मील खनि आहे, जिन ते 40-50 लख रेगिस्तान आहे, अफ़गानिस्तान जो हूंदे ज़मीन आबाद थींदी, लैंड बि कोन्हे को, मैन्युअल कैनाल आहे। हाणे असांखे जेको आसो हो दरिया आमू मां सो बि बंदि थियो। हाणे दरिया अडल लेक में जेको सो इहो पवंदो हो दरिया आमू, त अडल लेक में जेको रशिया खां वोल्गा दरिया आहे, ॿिया अची पवंदा हुआ, उहा मिठे पाणी जी दुनिया में वॾी वॾी डंडी साहब हाणे पोयनि पसान में आहे। रशिया उन नदियुनि ते जेको सो डैम ॾे, उते कप ऐं कणिक ऐं ॿी पैदावार कनि था पिया। त हाणे असांखे जेको सो आबादी ज़री आबादी आहे, उहो पंहिंजे ज़रियनि खे वाटर मैनेजमेंट जे उसूलनि तहत पाणी बचाए ड्रिप इरीगेशन अपनाए करिणो पवंदो। ऐं पंजाब में हींअर बोर्ड जेका आई गुज़िरे साल, उन में ॾेखारियो त मच्छी जा तालाब हुआ, राइस बेल्ट बि हुआ, ॿुधो सर कपास आबादी ठाहींदा जो ड्रिप इरीगेशन। हाणे चांवर जी पोख बंदि कनि, कपास कनि, पाणी बचाए असां न मोकिलीनि, मच्छी जा तालाब ई था रखनि ॾंढूं। सो असां इहो ठीकु आहे साईं जी, हमेशा तजवीज़ हूंदियूं आहिनि। जी साईं बिल्कुलु। ऐं ड्रिप इरीगेशन साईं चवनि पिया, ड्रिप इरीगेशन साईं चवण साहब सरकार को सब्सिडाइज़ करे ॾे, कुझु करे माण्हुनि खे हिमताए, को कर्ज़ बिना ब्याज जे कर्ज़ ॾे, कुझु करे
ईअं को सोलो त न आहे, 1 एकड़ ते अलाए केतिरो लख रुपया ख़र्च अचनि था ड्रिप इरिगेशन करण लाइ, ज़रा पाण वटि ऐं मैन्युफैक्चरिंग उनमें थिए कुझु त फसल उन ते थी yes. सघनि था, कुझु फसल नथा थी सघनि। आउं त ज़मींदार न आहियां, पर एतिरी पुछा कई हुई। लेकिन बहरहाल पाणी जो त ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त काबुल नदी ते हू छा पिया कनि ऐं फलाणो दुश्मन आहिनि, मुखालिफ़ आहिनि, हू छा पिया कनि, उन ते त ज़रूरु एहतिजाज करणु खपे, आवाज़ उथारणु खपे, बाबा इंडिया बदमाशी पियो करे, ही पियो थिए, हू पियो थिए, ज़रूरु करणु खपे, बिकॉज हू दुश्मन आहिनि, मुखालिफ़ आहिनि। तव्हांजे लाइ ज़िंदगी सोढ़ी करणु हुनजो मक़सदु ई इहो आहे। दुश्मन खां तव्हां छा उमेदु कंदो, त दुश्मन ई कंदो। लेकिन पंहिंजे मुल्क जे अंदरि ई अगरि जलालपुर जो किनाल तव्हां कीअं CCI जे अप्रूवल खां सवाइ तव्हां कीअं हुनखे हिकिड़ी टेस्ट रन कयो आहे, ऐं ज़ाहिर तव्हां हुन ते करोड़े अरबे रुपया लॻाए हाणे हुनखे तव्हां बंदि कंदो छा? न त उन में जेको पाणी वेंदो उहो किथां वेंदो? हाणे नॉनसेंस ॻाल्हियूं त हाणे ॿुधी ॿुधी कनि पची पिया आहिनि। त न साईं, पंजाब पंहिंजे हिसे मां ॾींदो, पंहिंजे हिसे मां केरु ॾींदो? पंहिंजा ई इलाइक़ा जेके आहिनि हिकिड़ा बंजर करे ॿिए इलाइक़नि खे, बंजर इलाइक़नि खे आबाद कंदा। इहो दुनिया में कोन थींदो आहे। यानी तव्हां हिकिड़ी 100 एकड़ आबाद आहे, उनखे बंजर कंदो, तव्हांखे ॿी 100 एकड़ आबाद कंदो, इहो छो थींदो भाई? मुमकिन ई कोन्हे। त लामुहाला पाणी सिंध मां वेंदो, ऐं सिंध मां वेंदो ॿिए लफ़्ज़ में बलूचिस्तान मां वेंदो। असां फ़िलहाल उन ते हिकिड़ी ॻाल्हियूं कयूं था, पीपल्स पार्टी चए थी असीं मुज़ाहिरा कंदासीं, पर हुनजी सीक्वल में ॿियो मुज़ाहिरा कंदासीं, जेको पहिरीं कयोसीं, मरवेसूं सिंदूर ॾेसूं। पर ॻाल्हि इहा आहे त इहो क्लियरली चवणु खपे न त भई हीउ जेको पंजाब रोके पियो, हिन जे ख़िलाफ़ बि त एहतिजाज थियणु खपनि न। सिंध में हिकिड़ी पाणी कमेटी ठही, मूंखे हाणे उहो यादि न आहे, उहो पाणी कमेटी नालो अलाए छा नालो, वाटर कमेटी, उन में पीपल्स अपोज़िशन में हुई पीपल्स पार्टी, ॿिया हिन त सिंध खे कठो थियणु खपे। पाणी जी हालति ख़राबु आहे यार, ॾाढी सूरतहाल डेंजरस हद ताईं आहे। माण्हू छा कंदा अगरि हुनखे पोखी लाइ पाणी न मिलंदो आहे? बसि हिकिड़ा छिड़ विछड़ असांखे मुज़ाहिरा ऐं एहतिजाज नज़र अचनि था, पर पाणी खां सवाइ ज़िंदगी कीअं गुज़रंदी आहे साहब, इहो मसइलो आहे। एॾा मसइला माण्हुनि जे साम्हूं अची खड़ी करे छॾिया अथऊं जो इट्स ऑल बिकम आइदर अ बिग लावा थी निकिरंदो, या त हा ख़ुदा ख़बर ई माण्हू कीअं। ॾिसो, ईअं ॾिठो पिए त ही ॿारनि जे लाइ जेका कमेटी, ही जेका एहतिजाज थिए पियो बबरलो में, उनखे तव्हां हिकिड़ो कूड़ो ॾटो आसरो ॾेई वियो त 3 ॾींहंनि में असीं 4-5 ॿार वठी ईंदासीं, ॼण को बाज़ार में घुमण विया आहिनि, पुलिस वठी ईंदी। उहा ऐं उहो हाणे जेके ॾींहं हुननि घुरिया, मोहलत घुरी, अॼु पूरी थी वई आहे। त उहा एक्शन कमेटी वारी ख़वातीन चवनि पियूं त, ऐं ॿिया माण्हू चवनि पिया त हुननि खे धमकियूं बि ॾिनियूं पियूं वञनि। हाणे अगरि ॻाल्हि पहिरीं ॾटनि आसरनि में थियो, हाणे अगरि धमकियूं पिया ॾियो, त माना पोइ तव्हांजो हाणे मूड ठहे पियो त हाणे ताक़त इस्तेमालु थींदी। भाई हू ॿारनि जे लाइ बाज़ियाबी लाइ वेठा आहिनि न। त ॻाल्हि हिकिड़ी हक़ीक़त पसंदी वारी छो था कयो? ॾटा ऐं आसरा छो पिया ॾियो उन्हनि खे त 3 ॾींहंनि में ॿार मोटाए ईंदासीं, 4 ॾींहंनि में ॿार मोटाए ईंदासीं? GIT तव्हां प्रिया लाइ ठाही आहे, हुनजी प्रोग्रेस रिपोर्ट छा आहे? भला 2-4-6 ॾींहं हफ़्तो थी वियो आहे, पर चलो उहो नथा ॿुधायो, त बाक़ियुनि जो ॿारनि जो छा थींदो? ॿारनि लाइ सिंध जी धरती ही त सभिनी लाइ अमन ऐं शांती जी धरती हुई, पर ॿारनि लाइ ख़ासि तौर ते सिंध जे बचनि लाइ ॾुखियो थींदो पियो वञे। ही ॿार जेके गुम थियनि था, अगवा थियनि था, वधंदो थो वञे। पोइ ही जेको छा ज़ुल्म थियो आहे, ही जेका ॿारड़ी मलीर में जेका थियो, मलीर में थियो आहे, हुनखे मुंहिंजी चाची ऐं अलाए कंहिं मुबैना तौर ते हुनखे वीचारी नंढड़ी ॿारड़ी खे, पितकिड़ी ॿारड़ी खे कंबर में अलाए कंहिं हुनजी वीचारी जी बांह कटे छॾी अथनि, टंग कटे छॾी अथनि, उहा ॿारड़ी उते थी आहे। ठुल में हिकिड़ो ॿारड़ो गटर में किरी पियो आहे। यानी 24 कलाकनि में सिंध जा 3 गुल पितकड़ा ॿार ॿचड़ा सिंध जा, उहे अहिड़ी शयुनि में हलिया वञनि था। बीमारियुनि जी त का ॻाल्हि ई कान्हे, पोइ हॉस्पिटल्स जी जेका हालत आहे उन ते तव्हां ॻाल्हायां कोन पियो। सभु सिंध अगवा थियनि पिया, गुम थियनि पिया। आख़िर सिंध जे बचड़नि लाइ, सिंध जा अगरि सिंध जा चइबो आहे न पंहिंजे बचड़नि लाइ माइट न बीहंदा त केरु बीहंदो? त सिंध जे बचड़नि लाइ अगरि सिंध जा माण्हू न बीहंदा पंहिंजे बचड़नि लाइ, त केरु बीहंदो? ज़रा इहे सवाल रहंदा पंहिंजी गवर्नेंस जे हवाले सां, सभु कुझु हवाले सां पंहिंजी ॻाल्हि हले पई। ॾिसो त इहो जेको पॉलिटिकल टेम्परामेंट जेको आहे हिकिड़ो जुड़े थो पियो आहे, इहे सभु कुझु ॻाल्हि घुमी फिरी अचे थी पई त मौलाना डज़ मीन अ बिज़नेस जहिड़ी लैंग्वेज आहे, पर
अॻिते अचीवमेंट छा आहे? मतिलबु ठीकु आहे, लॉयर्स मोबिलाइज़ेशन बि कल्ह जेका थी उनमें वकीलनि जी बि ॾाढी सख़्तु लैंग्वेज हुई। कुर्द साहब जेके आहिनि उहे वरी एक्टिव थिया आहिनि, लॉयर एक्शन कमेटी जेका आहे उहा एक्टिव थी आहे। हुन चयो आहे त भई असां एहतिजाज आहे मोबिलाइज़ेशन वापसि शुरू कई आहे, सो दैट उहो ई 26 अमेंडमेंट उहो ई कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट आहे उन्हनि जे सभिनि जे ख़िलाफ़ु। त वरी साॻियो उहो ई बिल्डअप थिए थो। पर अॼु वरी ॿिए तरफ़ ॾिठोसि त जुडिशल लॉ एंड जस्टिस कमीशन ऑफ पाकिस्तान जंहिंमें सभु मेंबर आहिनि, सियासतदान बि, जजिस बि, उन्हनि फ़ैसिलो कयो त भई हिकिड़ी इंटरनेशनल कोर्ट बि असां वटि, कमर्शियल कोर्ट बि असां वटि हिकिड़ी अलॻि सां सुप्रीम कोर्ट लेवल जी ठहणु खपे, जेका हाई लेवल केसिस ऐं विद बिज़नेसमैन एंड बिटवीन द कंट्रीज़ जेके डिस्प्यूट्स थियनि था उन्हनि खे डील करे। ॾिसो, मूंखे हीअ जेका आख़िरी ॻाल्हि तव्हां कई उनमें त सिंपल चाहियां पियो त सुप्रीम कोर्ट जे रोल खे, जेको हिकिड़ी एपेक्स कोर्ट हुई जेका चौधरी इफ्तिखार जे ज़माने खां हिकिड़ो थोरो उनजो हिकिड़ो ठही वियो हो त भई अथॉरिटीज़ खे, हुकूमतनि खे थोरो चेक में रखंदी, पोइ हू ओवर बोर्ड बि विया, हद खां टिपी बि वई सुप्रीम कोर्ट वक़्तनि में, लेकिन उनखे हाणे तव्हां डाइल्यूट कनि पिया। आइनी अदालत, पोइ हाणे चवंदा कमर्शियल कोर्ट्स सुप्रीम कोर्ट जे लेवल जी ठही वेंदियूं, उनमें केस वेंदा। माना ही जज साहब आहिनि, हिन छा था सम्झनि त हिन हुन में न आहिनि क़ाबिलियत में इंतिहाई अदब ऐं एतिराम सां। सो उनजो त मक़सदु उहो ई आहे, उहो सम्झ में अचे थी ॻाल्हि। जेसिताईं त मुल्क में जेको सियासी टेम्परेचर वधे पियो त वधणो हो न यास। ऐं ॿी ॻाल्हि इहा जॾहिं बि थींदी आहे, ऐं नथो चाहे हिन जे पोयां केरु आहे, लेकिन मिसाल लॉयर्स मूवमेंट आहे न, ॾिसो कुर्द साहब केतिरो हिन खे मोबिलाइज़ करे सघनि था, वकीलनि में एतिरो ॾफेर आहे। ही लॉयर्स मूवमेंट वारो ज़मानो कोन्हे, पाण में कई ग्रुप्स ठही विया आहिनि। ऐं हुन महिल जेका लीडरशिप हुई, एतिज़ाज़ अहसन, आसमा जहांगीर, हे सभु हाणे एक्टिव कोन्हनि, हामिद अली ख़ान वारा। लेकिन बहरहाल हिकिड़ी इब्तिदा थी आहे। मौलाना फज़लुर रहमान त क्लियरली चए पियो त आउं विढ़ंदसि, त हाणे या त मौलाना खे वञी को राज़ी कंदा, थधो कंदा, उहो कुंड पासे में त बसि सर करे था वठूं, न त मौलाना फज़लुर रहमान इहो टेम्पो अगरि बरक़रार रखे थो त मुल्क में ही काफ़ी अरसे खां पोइ हिकिड़ी क्लियर डिफाइंस त मैनी मांगता हिकिड़े खे त जेल में हिकिड़े में जेल, पोइ इमरान ख़ान सां त इन करे 3-4 साल लॻा हुननि खे, हुनखे त अंदरि बंदि कयऊं ऐं हुनजी पार्टी खे जेको तितर बितर कयऊं, जेको थियो। लेकिन पोइ हिकिड़ो वक़्तु अची वियो काफ़ी अरसे खां जॾहिं मुल्क में हिकिड़ो को वॉइस ऑफ डिसेंट जेको पावरफुल हुजे ऐं जेको बिल्कुलु चिट्टो हुजे, उहो गुम थी वियो। स्पेशली मतिलबु असां टूवर्ड्स द पॉलिसी, पॉलिटिकल पॉलिसीज़ ऑफ एस्टैब्लिशमेंट या गवर्नमेंट या दिस हाइब्रिड गवर्नमेंट। त मौलाना फज़लुर रहमान उहा वैक्यूम में अची बीठो आहे त जेके माण्हू अंदरि घणी भड़ास रखनि पिया, घणी उन्हनि खे आहिनि तहफ़ुज़ात हिन सॼे सिस्टम ते, त नाउ हू मौलाना ॾे ॾिसनि पिया। हिन विच में हलियूं ॻाल्हियूं, न मौलाना फज़लुर रहमान हमेशह एस्टैब्लिशमेंट सां गॾु रहियो आहे, हीअ थियो आहे। उनजी मौलाना वज़ाहत बि कई त भई आउं मुतदल माण्हू आहियां, आउं ठा बि कंदो आहियां, आउं हलंदो बि आउं उन ते न पियो ॻाल्हायां त माज़ी छा रहियो। पर एट दिस मोमेंट जेतिरी ब्लंटली, जेतिरो सख़्तु उहो स्टैंड वठे पियो मौलाना, त हींअर पाकिस्तान में को ॿिए हंधा अहिड़ी आवाज़ न पई नज़र अचे। ऐं जीअं छिरकनि पिया गवर्नमेंट में, जीअं या अथॉरिटीज़ जीअं छिरकनि पियूं मौलाना खां, न त हिन महिल ताईं पीका जा केस, अलाए कहिड़ी FIRूं, को 500 FIRूं कटिजी वञनि हा, को 500 पीका में केस थी वञनि हा। ऐं हू जेका हुन रिस्पॉन्स पे एक्चुअली मूं इंतज़ारु पियो कयो त मौलाना फॉलोअप में छा थो चए। फॉलोअप में बि कारगिल जा ज़िक्र, ही ज़िक्र, त माना मौलाना बसि न पियो करे, जेके सोली सिंधी में चवनि, या मतिलबु थोरो होलो हथ न पियो करे, हू वेतर एग्रेसिव थिए पियो। त दैट मीन्स के इहो शयूं हाणे हिन मौक़े ते अमूमन इहो थींदो आहे जॾहिं अहिड़ी के फोर्सिस पॉलिटिकल टेम्परेचर वधी वेंदो आहे, मुख़्तलिफ़ फोर्सिस मोबिलाइज़ थी वेंदियूं आहिनि, त जेको इक़्तिदारी सेटअप हूंदो आहे हुनजे अंदरि अगरि को टके पैसे ते अंदरि इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, ऐं जेके कुझु माण्हुनि खे इहो अहसासु हूंदो आहे असां सां ज़्यादती थिए पई, कुझु ग्रुप्स खे, कुझु लॉबीज़ खे, त उहे त कुझु ई नथा सघनि, उहे चुप रहंदा आहिनि। पर जॾहिं ॿाहिरां अहिड़ो को तूफ़ान मचंदो आहे त पोइ हू बि बेस ठाहींदा आहिनि, हू बि हुनखे इनडायरेक्टली
उन उमेद वधी वठंदा आहिनि। हा पुज़ार आहे पंहिंजी बेस बि ठाहे छॾींदा घणियूं ॻाल्हियूं करण लाइ घणो कुझु थी वेंदो आहे। बसि सभु इहा सूरत हाल आहे। तॾहिं त हिकिड़ो सुवालु बार बार विझे, हाणे तव्हां एंड में ॻाल्हि कई हिकिड़ो, पर तॾहिं त माण्हुनि खे बार बार इहो ई सुवालु ज़हन में घुरे थो त वॉट इज़ मौलाना ट्राइंग टू अचीव। अगरि जे मौलाना साहब हेड ऑन वञण बि चाहिनि था अंदर द बैनर ऑफ पीटीआई सां गॾु, पर अञा ताईं त ॿिन्ही में का मूवमेंट, का हलचल, का सिमिलैरिटीज़ बि अचण जी का कोशिशि न थी आहे त किथे को मौलाना वञी कंहिंसां का मुलाक़ात कई हुजे। हा अचकज़ई साहब ऐं मौलाना साहब जी थी सघे थो पसे पर्दा हुजनि या कुझु हुजे, पर पीटीआई जे साम्हूं अञा ताईं का बि माने क़िस्म जी मूवमेंट न आई आहे। ॾिसो मौलाना साहब हिन वैक्यूम में पंहिंजी पॉलिटिकल स्पेस वधाए पियो, त हींअर कोई न आहे पाकिस्तान में जेको इहो करे सघे जेको मौलाना करे पियो। ठीकु आहे, त मौलाना जी त छो करे पियो, मतिलबु इहो पॉलिटिकल रीज़न बि त हूंदो आहे न। हर शइ जे पोयां माण्हू इहो छो चए त हुन सां ऐं हुन सां ऐं हुनजो इशारो ऐं हुनजो सिग्नल। पॉलिटिशियन आहिनि, पंहिंजी सही वक़्त ते सही शइ करण जी कोशिशि पियो, मतिलबु हुनजे हिसाब सां सही वक़्तु। पीटीआई अगरि किथे मामलात जीअं मूंखे बैरिस्टर गौहर जी ॿोली सम्झ में अचे पई ऐं अली ज़फ़र जी, त हू हिन महिल चवनि पिया त अगरि को विच में ठा मथे थिए पियो त फ़िलहालु मौलाना खां थोरो पासे रखिजे, पर अगरि नथो ठा थिए ऐं मौलाना जे प्रेशर खे कतब आणिजे जो पीटीआई खे सां ॻाल्हाइण लाइ मजबूर थियनि, पर अगरि न ॻाल्हायूं त तव्हां ॾिसिजो अॻिते हली सभु कन्वर्स गॾु थी सघनि था। कॉलर सां आदि बख़्श ओड़ो शिकारपुर मां। जी ओड़ो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम साईं। मुंहिंजो वरी कंहिं साहब को इहो सुवालु आहे त मौलाना फज़लुर रहमान जेको बयानु ॾिनो उन में जेके लॉ एंड ऑर्डर फोर्सिस जेके आहिनि उन्हनि जी शहीदनि जी तौहीन थी या न थी, पाण इन में नथा पऊं, पर हीअ जेका सिंध गवर्नमेंट जेका आहे सरेंडर पॉलिसी कई सिंध में शिकारपुर खां वेंदे घोटकी ताईं अलाए केतिरनि पुलिस जवाननि पुलिस ऑफिसरनि खे शहीद कयो वियो, उन्हनि जी लाशनि जी बेहुरमती कई वई, पोइ उन्हनि ॾोहारनि सरेंडर कयो, उन्हनि खे जहिड़ी तरह प्रोटोकॉल ॾिनो वञे पियो का ही शहीदनि जी तौहीन नाहे, छा ही इन अमल सां शहीदनि जी वारसनि जी जेका आहे दिलि आज़ारी न पई थिए, इन ते छो जेके आहिनि कोई न पियो ॻाल्हाए। सिंध हुकूमत खे शहीद यादि पवनि पिया जेके आहिनि एस्टेब्लिशमेंट वारा ऐं पुलिस वारनि जे लाइ त उन्हनि खे कोई बि न आहे। बिल्कुलु सही सही ओड़ो सां सिंध पुलिस शहीदनि जी को पोइवारी थियणु खपे, स्पेशली जेका ही पुलिस हुजे या डिज़ास्टर हैंडलिंग इदारा हुजनि, फायर ब्रिगेड वारा, ही जेके पंहिंजी जान जोखम में विझंदा आहिनि, अगरि हुननि सां कुझु अहिड़ो हादसो या सान्यो थिए थो ऐं हुनजी सरकार पोइवारी न कंदी आहे त हिकिड़ी पोइ ठीकु आहे, ही डिसिप्लिन स्टाफ हूंदो आहे, पुलिस वारा कोई हड़ताल न करे सघंदा आहिनि, पर दिलि में त हूंदो आहे यार आऊं छो वञी सुभाणे गोली खां, मुंहिंजा बच्चा आहिनि। पर जॾहिं हू ॾिसंदा आहिनि त हुननि जे अॻूणे शहीदनि जी वारसनि सां हे सरकार जेका आहे पोइवारी कई, को वाहर कई, त ठीकु आहे जान कंहिंखे ॾियण जो शौक़ु न हूंदो आहे, लेकिन पोइ वरी बि थोरी हिमत ऐं मुर्सी कबी आहे। सो ईअं जीअं बेदर्दी सां शहीद थिया पुलिस वारा। ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो पुलिस में बि हाणे मसइलो इहो थी वियो आहे त जेका ऑफिसर ग्रेड ते माण्हू अची विया आहिनि, सभु नथो चवां, सभु त कॾहिं में हिकु पंज ई आङुरियूं बराबरि न हूंदियूं आहिनि, पर हुननि में बि हाणे उहो काडर न रहियो आहे। हाणे उहो अलाए कीअं ॾेई वठी पोस्टिंग वठंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि यार हाणे हेॾो ख़र्च करे पोस्टिंग वरिती आहे त पोइ थोरो हाणे उगाड़ी कजे। तव्हां ॾिसो विच में आई साईं हीरोइन ऐं हिन सभिनी कोकेन जा ज़िक्र फ़िक्र थिया, उहो किथे वई हुआ? हा वई गुम थी वई। हुनमें कुझु असांजे MNAs ऐं हिननि खे घरनि में नुक़सानु थियो हिन ड्रग्स जे करे, मंशियात जे करे, त कुझु ॾींहं हुन ते वठ पकड़ थी, चइबो आहे जंहिंखे सेक अचे पोइ उहो थिए। ऐं त सभिनी बच्चनि जो ख़ैरु घुरां थो ऐं जिन्हनि जा विया उन्हनि सां बि मूंखे दिली आहे अफ़सोस आहे, हमदर्दी आहे, लेकिन क्वेश्चन इहो आहे त हींअर बि त केतिरा ई बच्चा मरनि था न। छाकाणि पर ॻाल्हि इहा आहे त वॾे में वॾी इनकम जेका आहे ॿियनि शयुनि मां बि इनकम थींदी आहे, ड्रग्स, पर ड्रग्स मां जेतिरो कमाई थिए थी ज़िले मां, त पोइ जॾहिं तव्हां पुलिस जो सॼो कल्चर ई ख़राबु करे छॾियो था, मथां शयूं ठीकु थींदियूं आहिनि, हिकिड़ो SSP ठीकु न हूंदो, हिकिड़ो DIG ठीकु न हूंदो, कीअं उमेदु था कयो त हिकिड़ो नंढो मुंशी या हिकिड़ो
कॉन्स्टेबल जेको आहे उहो ॾाढी फ़र्शनासी सां पंहिंजो कमु कंदो। अञा बि मथे हली वञे, असां वटि त पॉलिटिक्स ई सॼी ईअं ई थियल आहे न, त जॾहिं सियासत जो ई पूरो स्ट्रक्चर ई हेठि ईअं थो अचे त ॿुधाए इंस्टीट्यूशन्स त पोल्यूट थींदा ई थींदा। ई पंहिंजा अच्छा पाण हीअ जेका आज़ादु कश्मीर में सूरत हाल आहे, ज़ाहिर आहे पाण वटि इहो हिकिड़ो रस्तो जीअं हाणे जीअं बबरलो वारो आहे त आसरो ॾेई करे हाणे वरी धमकियूं ऐं ॾंडे ॾियण जूं कहाणियूं अचनि थी पियूं, त आज़ादु कश्मीर में बि जेको हीउ हाणे कयो अथऊं जंहिंमें डाइल्यूट कयो अथऊं उन्हनि खे, ऐं उन्हनि खे थोरो तितर बितर थोरो घटायो अथऊं त भई ठीकु आहे, तव्हां असां नेगोसिएशन कयूं था, ॾिसूं था पिया, सीटुनि ते का डिस्कशन हले थी पई, हाणे इलेक्शन कैंपेन शुरू थी वई आहे, इलेक्शन जा माहौल बदल वधी वियो आहे, बाक़ी 8-10 ॾींहं इलेक्शन अगरि थिए थो, वुड दैट नॉट बी द मतिलबु हिकिड़ी सिचुएशन त पोइ हुननि खां पोइ वरी पोइ दादली ते त न ईंदी सरकार, त नथा वञूं तव्हांजी ॻाल्हि। ॾिसो, अॼु मूं अख़बार में पढ़ियो पियो त नवाज़ शरीफ़ बि लहण वारो आहे कश्मीर में, उहो कैंपेन कंदो, जलसा जुलूस कंदो। हिननि जी तारीख़ जेका आहे चैक वारनि जी जेका कमेटी आहे कश्मीरनि जी, आज़ादु कश्मीर वारनि जी, उहा शायदि डेडलाइन 22 तारीख़ अलाए 23 तारीख़ आहे, 21 तारीख़ सुभाणे परीं ताईं ख़तमु थी वेंदी। अगरि हिननि खे को रिलीफ न ॾिनो, हाणे 2 सूरतूं मूंखे नज़र अचनि थियूं। अगरि त को ठा थी वियो, कुझु विछथरो ठा बि थी वियो, त कश्मीर जे वोट ते पीपल्स पार्टी खे फ़ाइदो थींदो तमामु, छाकाणि त बिलावल भुट्टो ज़रदारी जो घटि में घटि नैरेटिव जेको आहे, बयानियो जेको आहे आज़ादु कश्मीर इशू ते या 12 सीटनि ते, उहो जेको कश्मीरी चाहिनि था उनजे बिना वेझो आहे, पर सिर्फ़ु बयानीअ ते त वोट कोन मिलंदो। त अगरि ई मुज़ाकरात कामयाबु थियनि था आज़ादु कश्मीर में, त हिन जो फ़ाइदो पीपल्स पार्टी खे पवंदो। पर जे अगरि मुज़ाकरात तातुल जो शिकार थी वञनि था, फेल थी वञनि था, त ख़ुदि हुन कमेटी जो टेस्ट केस हूंदो त इलेक्शन वारे ॾींहुं टर्न आउट केतिरो थो थिए। अगरि हू कमेटी बाइकॉट जो ऐलान करे छॾे थी त भई अहिड़े इलेक्शन्स में असीं न वेंदासीं, अगरि मार्च जो ऐलान करे छॾे पोइ इलेक्शन थींदा कीअं, उहो त अलॻि, पोइ त अमन अमान जी सूरत हाल ख़राबु थी वेंदी अगरि हू कमेटी मार्च करे थी। लेकिन अगरि मार्च न बि करे थी, चए थी त भई हलो असीं बाइकॉट कयूं था, ऐं उन ॾींहं ते पोलिंग स्टेशन वीरान थी वञनि था, वॾो सिग्नल थी वेंदो आहे, त भले पोइ केर बि पीपल्स पार्टी खटे वञे, नवाज़ लीग खटे वञे, या फॉर्म 47 जे ज़रिए ॾेखारिजे त न जी 5 लख वोट पइजी विया आहिनि, पर उहो त नज़र अची वेंदो त वोट पवंदा, न त नज़र बि न ईंदा, पोइ त फॉर्म 47 ते रुगो वोट पवंदा। त हिन में त सूरत हाल मूंखे ईअं नज़र अचे थी। बट अगेन कहिड़ी ॿाराणी आहे, मूंखे अञा ताईं ज़िद सम्झ में नथी अचे, न असांखे 12 सीटूं ज़बरदस्ती थापड़ियूं आहिनि, अजीब ॻाल्हि आहे। अच्छा, पर इहा ई जनरली असांजी पॉलिटिक्स ई थी। हाणे जे अगरि जे नंढो मिसाल खणि त GB में इलेक्शन थिया त GB में नो बडी केयर्ड अबाउट द कंपेनिंग, आज़ादु कश्मीर में इलेक्शन्स थियनि था पिया, आज़ादु कश्मीर जी फॾा एॾा वॾा आहिनि जो कंपेनिंग जी परवाही कोन्हे, उहे मेन मुद्दा फाथा पिया आहिनि। त इहे कहिड़े क़िस्म जा इलेक्शन्स आहिनि जेके असांजे मुल्क में थियनि था, जंहिंजी न को कनेक्शन ई न आहे आवाम सां गॾु, बसि सिर्फ़ु कराइणु आहे, असां वटि प्रोसेस पूरो करणो आहे। असां वटि पॉलिटिक्स जेका आहे हू आस्ते आस्ते फॉर्मेलिटी थींदी वञे, यस, प्रोसेस बसि पूरो करणो आहे, हिकिड़ो सिविलियन सेटअप ठाहिणो आहे, डेमोक्रेटिक न करिणो आहे हुनखे, त बसि पोइ इहो ई थींदो आहे न, मतिलबु इनमें हैरान थियण जी त काई ॻाल्हि न आहे। ज़रा इहे सभु शयूं हिकिड़े जीअं तव्हां चयो त इहे कन्वर्जिंग फैक्टर जो हिकिड़ो रूप अपनार करे सघनि थियूं, त पोइ ज़ाहिर आहे इन में इकोनॉमी बि मिले थी, हिन में टेररिज़म मिले थी, ऐं हिन में ज़ाहिर फॉरेन पॉलिसी बि मिले थी, क्योंकि छो जो हाणे त घणा माण्हू हिन ॻाल्हि ते बि सुवाल उथारण लॻा आहिनि त अगरि पाकिस्तान इन्वॉल्व नथो थिए विद द सऊदी अरबिया, देन प्रॉब्ली पाकिस्तान जो पैक बि मुश्किल में अची सघे थो। पाकिस्तान लाइ इलाही सारी मुश्किलात अची वेंदियूं, अगरि हीअ जंग कंटिन्यू रहे थी, इलाही सारी मुश्किलात अची वेंदियूं। लेकिन ही तव्हांजे पाड़ेसरी मुल्क में कॉकरोच जेके आहिनि, इहे फ़िलहाल त मोदी जी गिची में पइजी विया आहिनि सफ़ा, जी हा, जी हा, उनखे वांगलू अलाए जेको फुनसुक वोंगचुक समथिंग का वोंगचुक, त हुनखे त ज़ोरी खंबे विया, हिते इंडिया पाकिस्तान बांग्लादेश में इहे थींदो आहे, सोनम वोंगचुक, हा, त हू 20 ॾींहं बुख हड़ताल ते वेठो, उन खंबे खणी विया त न तूं असां हाईकोर्ट हुकुम कयो, उते बि अदलिया ख़ैर थी वियो आहे। सो हाणे हुते मार्च थियो आहे, उनखे फ़िलहाल ॾिसूं छा निकिरे थो, कुटनि था पिया फ़िलहाल, हा कुटबा, लेकिन दिस यू सी इवन ही पहिरियों दफ़ो थींदो त हिकिड़ी बिल्कुलु ई ऑर्गेनिक तरीक़े सां हिकिड़ी पार्टी जेका आहे उहा मुल्की सतह ते, हुते स्टेट्स लेवल ते इहो थियो आहे इंडिया में,
लेकिन मुल्की सतह ते अगरि ही कॉकरोच जेके यूथ आहे इहो पंहिंजी का जॻह ठाहे वेंदी त ही मोदी लाइ वॾो थ्रेट आहे। ऐं इहो बि हाणे तव्हांखे आवाज़ इंडिया में किथे न किथे ॿुधण में आस्ते आस्ते ॿुधण लाइ मिलंदा त हुते इलेक्शन केतिरा फेयर थियनि था। सो इट्स ही पोइ हाणे मोदी पोइ हुन में कीअं डाइवर्ट कंदो ऐं जेको माण्हू ख़दशो ॾेखारीनि था त मोदी को एडवेंचर वरी पाकिस्तान सां न करे, हुन में हिकिड़ो फैक्टर, हिकिड़ो सभु न, हिकिड़ो फैक्टर इहो बि चयो वञे थो त हुनखे हाणे जेका पॉलिटिकल हीट आहे न्यू दिल्ली में उहो मोदी खे फील पई थिए। पर मोदी जहिड़ो माण्हू आहे जहिड़ो उनजो त रवैयो इहो ई आहे त हू इन कॉकरोच जनता पार्टी जी ॿुधंदो त कोन मतिलबु ही इज़ नॉट सपोज टू डिमांड्स फाशिस्ट माण्हू उनजो हज़ारी ॻाल्हि हाणे ट्रिगर थिए न थिए उहो त हाणे वक़्तु ॿुधाईंदो। ठीकु आहे जी साहब, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।